रिया के नाशी हे बाएं हेसी तई बिठो चोलो भी मां वडो सुबराइंदो आ छो त कपड़ो मुल्ल जो कडी न वतो आ पुछंदो आ जेको मीटर वधाए दसींदो आ चोलो भी वडो अंदरों सदरी अंदरों गंजी हे सजो सामान अशी दाढ़ी सा हे बा ढकला अज जे कदे मदरसे फैजुल उलूम में साईं फजलुल्लाह जे जलसे में मां मथो उगाड़ो करे वाइज कया ऐं बा हे डौरन ते सुबिला हुजन पासा खुलियल हुजन चोलो सन्नू हुजे त तव्हीं ज़रूर चवंदा दिल में अॻे दफ़े मोल साहब आयो बाईपास ते चनन जे जलसे में तंहिं महिल त चङो पियो लॻे हाणे अलाए कॾहिं को लोपर थी वियो न चवंदो उमिरि गुज़री आहे वाइज़ कंदे हाणे अची करे पोइ हिस्से में पिया हलूं अल्लाह शल रहम ईमान सां मौत करे अॼु असांजे घरनि में अधनि न्याणियुनि अमिड़ियुनि जो लिबास इहो आहे मथो उगाड़ो आहे बांह डोरे ते सिबिला आहिनि ऐं चूड़ को चोलो पियल आहे ख़ुदा ॼाणे थो ख़बर नाहे त घर कहिजो आहे हीअ बांह खुलियल ठूठ तव्हां मूं कंहिंजी आहे जेके जलसे में वेठा हो हितां खां वठी करे कुराड़ा नंढा ॿार पोइ औरतुनि जी छो नंढड़े न्याणी जूं बांह ऐं डोरा छो खुलियल आहिनि मथो छो उघाड़ो आहे मरी विया आहिनि माण्हू मुस्लमान मरी विया छा जीअरे मथा उघाड़ा चुड़का चोला ढेढका सॼा लिबास सोभी न्याणियूं दुकाननि ते अहिड़ा सामान अची विया उम्मत रसूल जी तोखे इहो धारो कंहिं हयो तुंहिंजे मथां फुर इहा कंहिं कई आहे जंहिं तो जहिड़े नेक चङे भले मुस्लमान खे इन शइ ते आमादा कयो आहे जो सॼे घर जो लिबास ख़ुदा ॼाणे जो सुन्नत जे ख़िलाफ़ मूंखे साईं न चयो आहे त वाइज़ कहिड़ो करणो थी पर मां मजबूर आहियां मुंहिंजो जॻह हर जॻह ते वाइज़ इहो आहे अॼु जो मां जन्नत विरहायूं वञा त सभु ईअं त इहो मूंखां कोन थींदो ऐं तबलीगी जमायत जी कदमनि जी जुती ऐं जमियत उलमा इस्लाम जे बुज़ुर्गनि जी जुती ऐं हिन तालिबनि जी जुती आहियां पर ॻाल्हि खे सम्झो अॼु जेके वाइज़ मुंहिंजो ॿुधनि था उहे इन लिबास खे खणी तीली ॾेई साड़े छॾेसि इहो वाइज़ मां ॿी जाइ ते बि कयो पोइ हिकिड़े हमरा खिलंदे चयो साईं जे इहो लिबास त असां साड़ियऊं तीली ॾही त मायूं असांखे तीली ॾींदियूं हा हुकूमत त उन्हनि जी आहे न जीअं भोलीअ खे फ़क़ीर नचाए ईअं जूं नचाइनि थियूं पियूं हीअं बि थींदो हीअं बि थींदो ढीब कढीबो बि थींदो असां उन्हनि जा मुरीद हीअ बांह ॿधी बीठाऊं जीअं तूं चवे मितेरे जी माउ मां तोसां कॾहिं न कई आहे मिड़ई मुलनि सां झटि वेंदो आहे तबलीग में मिड़ई बसि बसि तूं जीअं चवे न कर तूं खणी बि मां अहिड़ा लटा वठी ईंदुमि क़ुरान थो फरमाए अल्लज़ी ख़लक़ल मौत वल हयात लियबलुवकुम अय्युकुम अहसनु अमला हुआ आयत न रहिजी वञे वमन आरज़ अन ज़िक्री फ़इन्न लहू मईशतन ज़नका जंहिं मुंहुं मोड़ियो हिन क़ुरान मजीद खां व्याज खाधई जुआ खेलियो जुआ जा अड्डा हयई शराब जा दुग ऐं गुता खोलियई दूल साज़ सामान दुकान ते रोटल सामान गैर शरई रखी करे हलाए पियो जिन्स में मिलावट पियो करे बद छोड़ पियो कराए बद छोड़ समझो था अधु मूंखे रिजायत हो ॾे मां हिकिड़े सूबेदार खे चयो मां जो कंदरनि में अकड़ा पर्ची थी हले या बंदि कराए चए सुभाणे सम्झो बंदि आहे राति जो छापो हयई 8-10 लख अची वियसि राति जो बदिली करायूं हलियो वियो पैसा सभु कयूं वियो वञी विरहायूं ॿिए ॾींहुं मूंखे पियो चए साईं हाफ़िज़ साहिबु अहिड़ी बुराई जाते ॾिसो न ॾसींदा कयो मां जो शाबस थी सही तुंहिंजे वॾनि खे ॼण तोखे ॼणियो तुंहिंजी छठी कयो तोखे लख शाबस आहे तोखे बुराईअ जो वॾो फिकियो पैसा सभु कयूं वियो आकड़ा पर्ची हले पई अञा बि मुंहिंजो शुक्रियो पियो अदा करे
हाणे जाते भी चरस ते जुआ ते शराब ते छापो हणंदा न बंदि करण लाइ असां मुला ते रैलियूं जुलूस कढी उबिता सुबिता नारा हणी ओ मथां खां टपो ॾींदा आहियूं त असांजे चवण सां हीअं थी वियो हो अंदरों अंदरों लख ॾेढ मथे वठी वेंदा फ़ाइदो असां मुलनि खे इहो थियो जो असां मिड़े रैली ॿेड़ी कढी बाक़ी हुननि जो जान ठही थो वञे ख़ुशि था थियनि ख़ुदा करे मुला रैली कढनि त असांजा 5 रुपया वधनि सची अथव मां पंहिंजे कंदरनि में ॾिठो आहे मथां घोटकीअ में न हुजे जुआ ते छापो हणंदा पैसा मिलिया त उहो साॻी रिछ कुते जी वेड़ थींदी उते बि ईअं मेलो थींदो उते बि कुकड़ हिकिड़ो विड़ाईंदो उन खां बि लख ॿ मथे वेंदो बा मुला उथनि था पाण सम्झे थो कुझु वधाए नोट खे थोरो खड़काए ऐं नोट में असर आहे नोट में हिकिड़ो माण्हू मरे पियो न सफ़ा सम्झो त हाणे मरी वियो आहे उन महिल 5000 जो नोट मथां खड़काएसि त 10 मिंट ॻाल्हाए पोइ मरंदो चरे खे ॾियो न अख़बार काविश या कोशिशि ॾियोसि त हे तोखे ख़ैरु आहे त दूर करे मुंहुं मुछड़ींदो पर तूं 50 जो नोट ॾियोसि 2 हथ मथे करे चवंदो अलाह तोखे मदीने मोकिलींदो मौलाना नोट चंडे में एॾो असर आहे कुरान तो चए मन आरज़ अन ज़िक्री फ़इन्न लहू मईशतन ज़ल्का जय मुंह मोड़ियो कुरान खां अॼु ॿुधो हिन फ़क़ीर जो वाइज़ दिल में खयूं वञो ॾिसो न मां तव्हांखे केॾा पैकेज ॾिना आहिनि हथ बि नथो खणायां ईअं बि नथो चवां हर हर त सुभाणे अलाह चओ छो त इन में असांजो वाइज़ रहिजी वेंदो आहे 2-3 सुभाणे अलाह थी 8-10 नारा लॻा 20 दफ़ा तो मथे कई मौली साहब जो टाइम बची पियो हलो हाणे ॿिए खे बरधक ॾियो असां सिधा ॻाल्हि सिधी रांदि सोटे जी चुप करे वाइज़ ॿुधो त तव्हांजो अचणु सजाओ थिए क़ुरान खे पुठी ॾिनई मईशत तंग रिज़्क़ में बरकत कान्हे हे छो बरकत आहे 8000 हिकिड़े कारी साहब जी पघार हुई मदरसे में पढ़ाए तो घणी मां तो सही भाती घणा उते 12 माना सूज़ की सीट बा सीट 12 थी आ बागियों 10 पोयो पगार घणी फकीर शाह नालो थी मखण ये ई रखी थी कि न कुछ अथस हां हेॾे होॾे वेंदी मुंहुं पाण ॾिजाए असांजो डोज़ थी सियारे जो हा सही अल्लाह तो रहम खुदा जो कसम आहे सही असांजी हालत ॾिसण जहिड़ी न रही आहे मां दुख सां तो चवां पियो न कहीं ते कावड़ त न आहे न कहीं ते गुस्सो आहे न कहीं ते नाराज़ पियो आहे पर अॼु असां क़ुरान जे ज़िक्र ऐं दीन ऐं हुकुमनि जी जेका लताड़ कई आहे न खुदा वटि जवाब कहिड़ो ॾींदा तवज्जो कयो त मां अर्ज़ु कया अल्लाह जो कुरान पे पढ़ियुमि वमन आरज़ अन ज़िक्री भली तोखे नज़र में करोड़पति अचे पर बरकत न आहे हुन 8000 वारे कारी साहब चयो साईं मां ॻाल्हि ॿुधायांव मां त चओ त जंहिं मूंखे मस्जिद में रखियो आहे उनखे 300 खजूं आहिनि हा घणियूं 2 पुट नौकरियुनि में अथसि 2 हफ़्ता अॻु में जुमे ते मां अंदरि वेठो हुजां त उहो मुॾे आयो कन में चई त ॿाहिरि हाफ़िज़ साहब अचो टांकीनि ॾे थोरो कमु आहे मां चयो सुरी टांकीअ ॾे चए कन ओरे कयो मां चयो अलाए चकु न विझंदो चंडो कन वेझो कयुमि चए ॿियो ख़ैरु मां जुमे खां पोइ वेंदुमि शहर 200 रुपया तेल जा त ॾिजाए कंहिंखां पियो वठे कंहिंखां हाणे तव्हां फ़ैसिलो कयो त बरकत छा में हराम में बरकत व्याज खोर जंहिंखां पुछो न व्याज खोर त मरी सघे थो बरकत न थींदसि पर जे व्याज खोर मरी वञे न ऐं उनजी कबर खुली पए त तव्हां माण्हू पूरींदो बि न व्याज खोर त सफ़ा बाहि में अंदरि सड़े थो जीअं सरां पचंदियूं आहिनि खूरे में ऐं अॼु व्याज जो असांजे रग रग में अची वियो आहे क़ुरान ॿुधाए कुरान शरीफ में अल्लाह से फरमायो या अय्युहल्लज़ीना
आमनू ला ताकुलुर रिबा, ईमान वारो व्याज न खाओ। अहल्लल्लाहुल बैअ व हर्रमर रिबा, व्यापार हलाल व्याज हराम। फ़इल्लम तफ़अलू फ़अज़नु बिहर्बिन मिनल्लाहि व रसूलिही। कुरान तो चवे केर सोचे तो जेकरे व्याज खोर व्याज को नथो मिले तो पोइ तैयारी करे इन सां अल्लाह रसूल जी जंगिया। अज वडेरे सां जंग कर तभी तोखे कुटराए थाने ते नास कंदो, पर खुदा तोखे जंग जो ऐलान कयो आहे व्याज खोर खे। ये जेके व्याजी वापार कारोबार ऐं धंधा हलन पिया, इन्हनि खे एतिरी तरक्की बरकत न आहे जेका बरकत रब हिन क़ुरान पाक में। हलाल जा दाणा खाओ, भली घटि कपिड़ा हुजनि। हाँ कहिड़ी ॻाल्हि आहे, ॿ जोड़ा हुजनि, टे बसि खोड़ आहिनि। कचे बसर सां मानी खा, दाल सां खा। हाँ उहे भी पलीअ खे ऐं सब्ज़ीअ खे माण्हू ॻोल्हनि था। ख़ुदा जी कुदरत त ॾिसो न। ओ ठिंज ज़मींदार साईं, वॾो गोश्त बि साहब खे झलियल आहे, तरियल मछी बि झलियल अथसि, मिर्च बि झलियल अथसि, साड़ो अथसि। अलाए छा में, ख़ुदा ॼाणे सीने में अलाए मथे में। मिठो बि झलियल आहे साहब खे, शुगर अथसि, लूण बि न खाईंदो आहे, ब्लड प्रेशर अथसि, सणप बि न खाईंदो आहे, दिलि ते चर्बी ॼमियल अथसि, आहे करोड़नि जो मालिक, धूड़ खाए। हर शइ झलियल। अचु मदरसे जे तालिबनि वटि वटो हिकु वटो। मूंसां हिकिड़ो ॻोठ जो इलाइक़े जो माण्हू हलियो, चए जलसनि ते वठी हलो साईं के ढव कराए। मां जो हलो। पहिरीं जलसो मदरसे जो जीअं पाण जो आहे। चंडे खे वरी का बुख बि लॻी, चए मानी मां वाइज़ करे जा यार था खाऊं। चए न मां हाणे खाईंदुमि। मौली साहब मदरसे वारे चयोसीं हाणे मदरसे जी मानी नगर जी आहे। मां चयो इहा ॾेसि हाली, त पोइ वरी हाली थोरो कचो पंचर, पोइ इस्त्रीअ वारो। मोटी आयासीं, मानी आई, सॾु कयो मां मानी खा, चईसीं ठहो आहे। अरे बाबा मदरसे जी मानी ठहो कीअं? चईसीं वटो हो हिकिड़ो, मानियूं टे क़िस्मूं, चांवरनि जी, कणक जी, जूअर जी। वटे मां जो गिरो पियो ॿोड़ियां त बेह बि अचनि पिया, दाल बि अचे पई, मछी बि अचे पई, गोश्त बि अचे पियो, छह शयूं पियूं अचनि। मानी जेका चए अॼु मां खाधी आहे, उमिरि मां मानी अहिड़ी न खाधी आहे। जॾहिं सम्झुमि त नासण खां ॿोड़ निकिरंदो, पोइ बसि कईंदमि। खाइनि तो आजा वॾेरा अहिड़ी मानी, चए न गॾिजी सरजी खाओ। अचो रमज़ान में जेका मानी तरावीहनि वारा रोज़े वारा पिया खाइनि, तव्हां इहे शरबत, सयूं, हिंदाणू, गिदरो इहे सभु गॾु खाओ त तव्हांजी तीक 7 किलोमीटरनि ते न बीहंदी। ख़ुदा जो कसम आहे, हे मुला मौलवी थी जेके धक खयूं बीठा थी हिन क़ुरान जे करे। हा हे वरी चए थो मां पुट खे अंग्रेजी पढ़ाईंदुमि। भली पढ़ाए। अंग्रेजीअ जेको तोखे बोस्कीअ जो पटको बदिरायो आहे, उहो सभिनी ॾिठो आहे। क़ुरान क़ुरान थी जेको दुनिया बि भली कंदुई, कबर बि छॾाईंदुई। फ़इन्न लहू मईशतन ज़नका। रिटायर मुलाज़िम साईं फज़लुल्लाह आहे, हिकिड़ो मिलियो त मां पुछियोमांसि साईं हाणे पेंशन घणी अथव? त हाली त ॾिनई ओबासी अहिड़ी जीअं मट तो ढकणी लथी। हा वरी थधो साहब खे चईसीं पेंशन जो मज़ो न आहे। मां चयो छो भला घणी आहे? चई 90,000। ख़ुदा जो कसम आहे घणी? मां हीअं रुमाल चईसीं रुमाल छो थो वेड़े? मां चयो ॿियो पलाल में सुम्हारे तीली ॼनी छा? चंद्रा सुम्हियल जी पगार सुम्हियो पियो आहे त मीटर थो हले पियो। हे असांजे मदरसनि में शेखुल हदीस कारी 7 किरायतनि जा, इहे त बि वीचारा 10-12 में ख़ुदा जे फज़ल सां कंहिं मार्केट जे दुकान वारे जो असांजे कंहिं कारीअ ते कर्ज़ु कोन्हे, न कंहिं बैंक जो कर्ज़ु आहे।
न इख़बार में इश्तिहार आयो आहे त मदरसनि वारनि ॾे हुकूमत जा 5 लख आहिनि इन्हनि वॾेरनि पैसे वारनि जा दुहल वांगुरु ऐलान कंदा बाइकनि वारा घुमंदा आहिनि फलाणे ॾे 8 लख फलाणे ॾे 7 लख मां त चवंदो आहियां जो नक हुजे न नी त मौत क़बूल कनि बाक़ी ॾाढो ऐलान पियो थिए ग़रीब ॾे को अचे न त तोड़े मुंहिंजा 2000 आहिनि ग़रीब चवंदो मां ज़ेवर विकिणी बि अॻे में 2000 जा वरी न अचिजाए पर हिननि जा नक पिता सभु निकितल आहिनि हिन जे करे हया कोन्हे त फफल माशे त जीअं वञे थी करे क़ुरान जो फरमाए वना शुरू यौमल क़ियामत आमा क़यामत में उथंदा अंधा हूंदा नज़र कोन हूंदी बस मां वाच ते नज़र कई आहे अल्लाह ॿियो मुंहिंजो सोणू बि वञे थो हलाए फिरे थो हा वड़े वाह मुंहिंजा मखण तुंहिंजी सिंधी टोपीअ तो सदको हाँ चङो थियो जो ॻोल्हे लधो सिधी यार तुआरो मखण आहे मुंहिंजी बि दिलि चए थी रखांसि यारी अल्लाह पर यारी अॼुकल्ह वारी ईअं आहे जो वरी वॾनि जूं ठहियल सभु हड़ा ख़तम पर हितां वारी दीन जी आहे वना शुरू यौमल क़ियामत आमा पर चांडे साहब हीअं चयो आहे क़ुरान सां रख तूं यारी त तोखे ॾे दिलदारी क़ुरान खां मुंहुं न मट तूं शैतान जी यारी सट तूं त थिए पासे झटपट तूं का राह मिलई रहदारी ये यारी भी रखो हिन सोने सां भी रखो अज इरादो कयो तो रोज कुरान खोलींदासीं पढ़ियल आहे तो पढ़े पढ़ियल ना है तो कुरान खोले इरादो आहे इरादो इरादो हथ न खणो भुल में भी न खणो हथ तव्हां जो घर छॾे हिते आया हो तो तव्हां जे नियत ते शक आहे छा हाँ तव्हां जो हिते आया हो तो मज़ाक आहे का इश्तिहार तो सॼे घोटकीअ में आहिनि आवाज़ त अलाए किथे पियो वञे पर चूंडिजी तव्हां पहुता हो रब जे रहमत में जेतिरी देरि वेठा हो हीअ रहमत जुदा पर गुनाहनि घणनि खां बची विया हूं 2-2.5 कलाक जलसे के थिया हूंदा न अखियुनि जी नज़र हिते कन चुप ज़ुबान चुप पैर हिकिड़ी जॻह ते हिन महिल 2.5 कलाक ॿाहिरि हुजऊं हा न त हणी हंधु खयो आहे अमाल नामूं सफ़ा भरिजी वञे हा बाहर जो चढ़े तो मोटरसाइकिल ते चल न कंहिंजा अधी का न्याणी स्कूल का अस्पताल वञे थी न त हे मोटरसाइकिल हेॾों फेरे हेॾों तो फेरे कुत्ते जा तारा ऐं हिन जा तारा हिकु जहिड़ा मुंडे ॾिसे पई तॾहिं ॾिसे पई भितर मुहांडा हारू न पियो ॾींदो पंहिंजी न्याणी कोन आई पंहिंजी अधी कोन आई पंहिंजी भेण कोन आई हराम खोर पंहिंजे अखियुनि ते कंट्रोल कर ज़बान तो वह खतरनाक हुआ जंहिंजे लाइ नबी से फरमायो तव्हां ज़बान जी ज़मानत जो मां मुहम्मद तव्हां जे जन्नत जो ज़ामिन आहियां काल रब्बि लिमा हशरतनी अमा वक़द कुन्तु बसीरा चवंदा त नज़रूं वयूं हलियूं दीद बीजी वई अला सैफुल्लाह जागे थो हे मुंहिंजा मखण अल्लाह तव्हांजे अबे जे क़ब्र ते किरोड़ रहमतूं करे साईं जंहिंखों तो पुछां चवे तो मां साईं फैज़ मोहम्मद पढ़ियो खुदा जो कसम आहे ओ एॾे चन्ना ख़ल्क़ खुदा जी छा उन जे क़ब्र में अॼु रंग हूंदा जंहिंजा शागिर्द ओ 4-5 नस्ल क़ुरान पिया पढ़ाइनि घोटकीअ वारो तुंहिंजी कॉलेज यूनिवर्सिटी हिन क़ुरान सां न पुॼे हाँ हे वरी छा चवंदी कचहरीअ में मुंहिंजो पुटु साईं इंग्लिश मीडियम में पढ़ंदो आहे ॿी ॿोली ॻाल्हाईंदो ई न आहे जी सर ये सर नो सर माए कमी सर चाहे ॾे VIP वरी ॿियो चवंदुसि VIP बिस्मिल्लाह अंग्रेजी ॻाल्हि आहे होॾे त ॻाल्हि ॿी आहे हुज़ूर फरमायो अना अरबियुन मां मुहम्मद अरबी हा चओ القرآن عربي قرآن عربي من لسان في أهل الجنة عربي جنة وارن جي بولي بي إنا أنزل
अंज़लनाहु क़ुरआनन अरबिया। कारी साहब क़ुरान है ना, साहब पढ़ा रब जो फरमाए सा क़ुरान अख्तर अल्लाह। तवज्जो कर, अज तो मुंहिंजा थक लही रेवेंड इज्तिमा वारा हूँ भी मुंहिंजा असांखे क़ुरान जे ॿ ॻाल्हियूं ॿुधाइण सां पघर निकितो न, लेकिन ठरी पिया। हाणे दुआ कयो त रब अमल जी तौफ़ीक़ ॾे। नौजवाननि खे मुंहिंजो गुज़ारिश आहे, तव्हां यूनिवर्सिटियुनि में कॉलेजनि में जाते भी आयो मुड़ंदव त कोन, पर हिन क़ुरान जो ख़्याल कजो। मता पढ़ी पढ़ी को अहिड़ो प्रोफेसर को लेक्चरार मिलेव जेको चवे दीन पुराणो आहे, क़ुरान पुराणो आहे, सुन्नत पुराणी आहे, शरीयत पुराणी आहे। अॼु अहिड़ा बि स्कूलनि में कॉलेजनि में आया अथव जेके माण्हुनि जे पुटनि खे ख़राब था कनि। हे ख़राब करणु न आहे त मास्तर रखिया अथऊं त तव्हां झुमिर सेखारियो, डांस सेखारियो ऐं गाना सेखारियो। आया कोन्हनि? हा, असांजा बच्चा जो स्कूल वञनि त डांस कंदा अचनि, मोटनि जो त झुमिरियूं हणंदा अचनि, मोटनि जो त गाना चवंदा अचनि। जहिड़ी दिलि ॾिनई तहिड़ी वतई। हा, मूंखे हिकिड़े चयोसि ॿुधंदा हो छा जो ॾसींदा हो। मां चयो हीअ चंडरी जो आहे, जंहिं रिंग मिलाए इला माशाअल्लाह को हूंदो जंहिंमें हाजी इमदादुल्लाह जो मौलूद या गला त बाक़ी सभिनी में चंडरा भरिया पिया आहिनि। आओ हमारे पास हम सिंध वाले मेहमान नवाज़े। हा, इहे सभु भरिया पिया आहिनि। हाणे ॻाल्हाइणो त आहे न, इहा भरी पई आहे। ॿुधूं था जॾहिं हेॾो क़ुरान यादि आहे त इहे चंडरा ॿ लफ़्ज़ असां को विसरंदा। सभु इरादो कयो त क़ुरान पढ़ंदासीं। इरादो आहे। मां नौजवाननि खे तो चवां, यूनिवर्सिटियुनि कॉलेजनि में कोई उस्ताद दीन जे ख़िलाफ़ तव्हांखे को सबक ॾे न, निसाब को हटी करे उन महिल थाणे ते वञी FIR करायो। असांजो दीन इस्लाम आहे, असांजो नबी बीठो मुहम्मद आख़िरी नबी आहे। मा कान मुहम्मद, गुलज़ार अहमद बि अची वियो। मा कान मुहम्मद अबा अहदिम मिर रिजालिकुम वलाकिन रसूलल्लाह व खातमन नबिय्यीन। थर जे इलाइक़े में त बाक़ाइदे किताबनि में निसाब में ग़ुलाम मोहम्मद कादियानी जो नालो लिखी चयो अथऊं। ग़ुलाम मोहम्मद माना ग़ुलाम मोहम्मद कादियानी जो हिकिड़ो सबक़ दाख़िल कयो अथऊं। ख़ुदा जो कसम। हा, गुरबत आहे, मिसकीनी आहे, पैसा ट्रकियूं सामान अचे थो, ग़रीब माण्हुनि खे ॾियनि था, पोइ इहे पंहिंजा किताब खयूं घुमनि था। शुक्र कयो जो आलिम तव्हांखे मिलिया आहिनि, उते बि आलिमनि पीछो कयो आहे। ॿियो केरु आहे जेको बातिल जो पीछो करे? आलिम आहिनि। ॿियो केरु आहे जेको मज़लूमनि ॾे वञी करे मदद करे? हिकु अरब 70 करोड़ मौलाना फज़लुर रहमान वञी कतर में हमास जे लीडर खे ॾेई आयो आहे। सलाम आहे मौलाना जे क़यादत खे। कॾहिं भोगन में भी वेही आलमन के तनकीद न कंदा कयो। हे मदरसा पिनण सवलो आहे? चओ असांखे माण्हू सॾे था ॾियनि, असांजे नफ़्स खे ख़बर आहे त कीअं वठूं था, कीअं मिले थो, कीअं मदरसा तालिब अल्हम्दुलिल्लाह न फीस आहे, कपिड़ो लटो भी मदरसे ॾऊं, दवा दरमल भी मदरसे ॾऊं, ऐं सच वञण जा किराया भी मदरसे ॾऊं, रिली विहाणू भी मदरसे ॾऊं। अंग्रेजी तुझो मज़हबी इल्म कोन्हे, मज़हबी इल्म क़ुरान आहे। होॾे लख ॾे ऐं मदरसे खे 1000 बि ॾे त हथ था ॾकनि। ऐं दुनिया हले ई हिन जे करे थी। चओ कंहिंजे करे? क़ुरान जो आवाज़ आहे त दुनिया आहे। मदरसन सां हमदर्दी कयो, मदरसन सां तावन कयो, मदरसन के खुलो जो। ओ अमीरो गरीबो वापारियो, खुदा जो नालो थव सजायो कयो पंहिंजो पैसो। सुभाणे मौत ईंदो, कुछ भी खणी कोन वेंदे। वास्कोटियूं खाली, खीसा खाली, बटूं खाली, बैंकनि जा अकाउंट काॾे विया। ओ तो वञई हमरा मथे ते खयूं पिया वञनि कबर में पूरण जे लाइ। न पुल मोमिन मिठा खुद मौत ही दुनिया छॾाई दुई ठही संभरी जॾहिं आई न कोई को बचाई। गुलज़ार अहमद। हा,
खड़ो वा अजु कमालीअ में सुभाणे किरंदे ज़वालीअ में न ईंदे ॻण सियालीअ में न को नालो पुछाईंदुई वधाई हिरस ऐं झेड़ो तपायो थी सॼो वेड़ो ख़बर पवंदई जॾहिं ॿेड़ो का ॿी हस्ती हलाईंदई तव्हां तिन हारननि ते ठही विया हूंदो लोड़े वारे मदरसे पन्ने में हिकिड़ो उस्ताद नओं रखियो उहो त वरी रेल जे वेझो आहे न वीचारो उस्ताद नओं हुयो ऐं देरि सां का चंडी कराचीअ खां पई अचे थोड़ू मौली साहब धरती जो धुनी खट त वीचारो टप ॾेई उथियो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह ज़िलज़िलो अची वियो अब मौलवी अॻ में हिते न मस्जिद में मेराब में अलाराम कर ॿियनि कढ चएसि बाबा ख़ैर आहे रेल आहे कि रेल न आहे ज़िलज़िलो आहे जेके भिक में सुम्हिया पिया उनखे त लोॾो ई न आहे तव्हां ठहियल हो दुआ कयो रब उन लोॾनि खां बचाए अल्लाह फिलिस्तीन वारनि जी मदद फरमाए बेसहारा मज़लूम ओ घोटकीअ वारो न पुट बचा न पोटा न ॾोटा कोई नंढड़ो ॿार कोन बचो आहे जेको अबे खे अबो कोठे ॾाॾे खे ॾाॾो कोठे नाने खे नानू कोठे नसुल विया हलिया असांजे घरनि में लिबास यहूदिन हा असांजे घरनि में उन्हनि असांजा नस्ल वारे छॾिया ऐं करीम रब अॼु हिन राति जे घरनि में ओ हिन फैज़ुल उलूम मदरसे में साईं बरोम फैज़ मोहम्मद जे पोखियल बाग में दुआ था कयूं रब फ़लस्तीन वारनि जी ग़ैबी मदद फरमा सभु आमीन चओ अल्लाह तुझे सहारे हिन बेसमरो सामान बैतुल मुक़द्दस जी चौकी प्याजल जाते 1,24,000 नबी मौजूद को पे चे नमाज केर पढ़ाईंदो को पे चे केर पढ़ाईंदो उते आयो आमिना अम्मा जो लाल महबूबे जुल जलाल मदीने जो साई यतीमन जो यार हजरत मुहम्मद मुस्तफा जंहिं जे लाइ क़ुरान थो चवे वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन दुआ घुरंदो फिलिस्तीन वारनि जे लाइ तहजुद में इशराक में तालिब पूरो कनि सबक त हिकिड़ी स्पेशली दुआ ओ फिलिस्तीन वारनि जे लाइ घुरायो रब जी अबाबीलन जे ज़रिए हाथियुनि जो लश्कर ख़त्म कई अॼु बि तूं उहो रब आहे जंहिं निमरूद खे मशर खां मारायो अॼु बि तूं उहो रब आहे जे लूत जी कौम जी चकी खणाई अॼु बि तूं उहो रब आहे जे आद जे कौम ते 70 रातूं 8 ॾींहं हवा घुलाई अॼु बि तूं उहो रब आहे जे नूह नबीअ जे कौम खे सैलाब ॾिनो ऐं मुंहिंजा अल्लाह इन यहूदिन जेको रसूल जे उम्मत खे तंग कयो आहे रब हाणे सब्र जो पैमानो लबरेज़ आहे ॻाल्हि ॿुधी नथा सघूं हां फाटे थो रब मदद कर आमीन चओ आमीन चओ खुदा जो कसम आहे साईं असां त बच्चनि जा तुहर अकीका शादियूं रखी अॼु वॾा वॾा पिंडाल पिया ठाहियूं उन्हनि खां न पुछो थी जंहिंजे बच्चनि जे लाइ कफन बि कोन्हे अस्पताल विया त अस्पताल ते बम हणी मरीज़ बि डॉक्टर बि सभु मारे छॾियो यो कुत्तो अमेरिका इसराइल खिंजीर रब तुझे अॻियों देरि कान्हे हिकिड़ो महटो ॾेई सुबुह जो निंड मां जो उथूं त ख़बर पए त इसराइल ख़तमु थी वियो अमेरिका खे बाहि लॻी वई आमीन चओ समूरा वॾी ताक़त कंहिंजी आहे चओ समूरा तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्कु व हुव अला कुल्लि शैइन क़दीर वॾी ताक़त रब जी आहे जंहिंजे कब्ज़े में दुनिया जो समूरो मुल्क आहे ओ अल्लाह करीम अॼु असां समूरा दुआ था घुरूं अॼु इरादो कयो त क़ुरान पढ़ंदासीं उतलु मा उहिया वाज़ घणो रहिजी वियो आहे पर जे हयातीअ साथ ॾिनो
वरी कॾहिं हाज़िरी लॻी काथे त इंशा अल्लाह अज़ीज़ इहे ॻाल्हियूं रहिला बि उतां खणंदासीं जिते छॾियूं था वञूं। रब अमल जी तौफ़ीक़ ॾे। अल्लाह नबी साईं खे थो चए सोना जेको क़ुरान मां रब तो ॾे वही कयो आहे उन क़ुरान खे पढ़। किन रुमाल वेड़े मशीन जे तलाउनि में सारियुनि जे देरनि में कमंद जे फ़सुल में क़ुरान पियो आहे त जीअं राति जो को वठे न वञे। क़ुरान इन जे लाइ नाहे। मुस्लमानो क़ुरान खोलियो, तिलावत कयो, पढ़ियल नाहे त छड़ो क़ुरान जी ज़ियारत कयो। तयारु आहियो? घणा महीने में ॾींहं आहिनि सिपारा क़ुरान शरीफ़ में? चंडी मोबाइल ॾिसी ॾिसी मौलाना अंधा थी विया ऐं दीदा बि अची वियूं आहिनि। 8 नंबर जा चश्मा अची विया आहिनि। नंढो ॿार बि अंधा थी विया ऐं नंढा ॿार त एॾो था ॾिसनि जो बसि चवनि था मरूं अॼु मरूं पर असांखे ॾियो। वरी जो पीउ नथो ॾे त चंडा अंदरि था वञनि कोरट में। कोरट मां हिकिड़ी जात वाज़ कयो मां जो पीउ माउ जी ज़ियारत करणु हज जो सवाबु आहे। वाज़ करे लथुमि त हिकिड़ो ॼट बि कढायो। चईंसि ग़रीब मिसकीन वीचारा हज न करे सघंदा आहिनि त पोइ उमिरो कंदा आहिनि। पोइ उमिरो कजे? मां चयो भली ॻाल्हि आहे। हाणे मथां जाठो वई चईंसि अबे अमड़ खे न ॾिसी सघूं ऐं ज़ाल खे ॾिसूं त उमिरे जो सवाबु मिलंदो। गुलज़ार अहमद खे अल्लाह सिहत ॾे। मां चयो असां बि मुला पढ़िया आहियूं पर अणपढ़ियल चंडा अलाए कहिड़े मदरसे में पढ़िया आहिनि। पोइ मां खिली चयो मां जो इहो उमिरो त सभु था कयूं छड़ो तूं थोरे असां बि। हा इन जे करे अॼु इरादो कयो त क़ुरान पाण बि पढ़ंदासीं बच्चनि खे बि पढ़ाईंदासीं। वाक़ई में सलाह ऐं निमाज़ 5 वक़्त बा जमात पढ़ी वठ। सुभाणे जनाज़ो थींदी पोइ तोखे निमाज़ जो टाइम न मिलंदो। अॼु वक़्त थी निमाज़ ख़ुदा जी पढ़। नौजवान पढ़ो। होटलनि में तमाशनि में मोबाइलनि में दीदा ख़त्म न कयो। क़ुरान ॾिसो त तुंहिंजी नज़र वधे। ज़िक्र कयो ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह। बच्चनि खे सेखारियो त घरनि में रिज़्क़ में बरकत पवे। अल्लाह करीम मुंहिंजी हाज़िरी क़बूल फरमाए। अवां जी हाज़िरी अल्लाह क़बूल फरमाए। साईं कारी साहब जे मरहूम जे क़बर ते साईं फैज़ मोहम्मद जे ते अल्लाह से करोड़ रहमतूं करे। अदा फज़लुल्लाह अदा सैफुल्लाह कारी साहिबनि जी महिनतूं ख़िदमतूं रब क़बूल फरमाए। हाफ़िज़ गुलज़ार अहमद मूंखे हिन जलसे जी दावत ॾिनी। मुंहिंजी हाज़िरी थी। हाफ़िज़ साहब बि मरीज़ आहे। अल्लाह उनखे बि सिहत शिफ़ा कामिल आजिल मुस्तमिर अता फरमाए। दुआ खां अॻु में दिलि घुरे थी त हिकिड़ो मौलूद मदीने जे बारे में हाफ़िज़ गुलज़ार अहमद चवे त कुझु लिंग ठरी पवंदा। तव्हांजो इरादो आहे?